नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेकिंग ॾींदा आहियूं त सिंध में कोरोना वॻे वधीक 12 मरीज़ फोत 620 नवां केस ज़ाहिर थी विया आहिनि। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 9,995 टेस्टूं कयूं वयूं आहिनि। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त सूबे में कोरोना मरीज़नि जो अंग 1,49,542 थी वियो। सूबे में कोरोना वॻे फोतियुनि जो अंग 2,679 थी वियो आहे। मुराद अली शाह चयो आहे त शहरी पंहिंजे पाण खे घरनि ताईं महदूद कनि, छो त कोरोना खां बचण जो हल सिर्फ़ एहतियाती तदाबीरनि ते अमल करण आहे। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेकिंग ॾींदा आहियूं त सिंध में कोरोना वॻे वधीक 12 मरीज़ फोत 620 नवां केस ज़ाहिर थी विया आहिनि। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 9,995 टेस्टूं कयूं वयूं आहिनि। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त सूबे में कोरोना मरीज़नि जो अंग 1,49,542 थी वियो। सूबे में कोरोना वॻे फोतियुनि जो अंग 2,679 थी वियो आहे। मुराद अली शाह चयो आहे त शहरी पंहिंजे पाण खे घरनि ताईं महदूद कनि, छो त कोरोना खां बचण जो हल सिर्फ़ एहतियाती तदाबीरनि ते अमल करण आहे।